ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो धरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 59 अध्याय जे आख़िरी भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी सत्यभामा सां गॾिजी वञी इंद्रलोक में देवराज इंद्र खे उन जी माता जा कुंडल ऐं संदसि छट ॾिए थो। तंहिं बाद नारद मुनीअ द्वारा चवाए मोकिले थो त कुल्प वृक्ष जो वण मूंखे ॾियो, जंहिं ते इंद्र पंहिंजी पत्नीअ जे चवण ते थी मना करे छॾी। जंहिं करे भॻवान श्री कृष्ण नंदन बाग में वञी उहो कुल्प वृक्ष खणी द्वारिका में अची सत्यभामा जे आंगन ते लॻायो। उन खां पोइ श्री सुखदेव जी स्वामी भगवान जी 16,100 स्त्रियन जे बाबति ॿुधाइनि था त कहिड़ी रीत हू भगवान जी शेवा करे उन्हनि खे ख़ुशि रखंदियूं हुयूं। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 60 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे रुक्मणीअ सां श्री कृष्ण भगवान जो मश्करी करणु। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, हिकिड़े ॾींहुं श्री कृष्ण रुक्मणीअ जे महल में वेठो हो। उहा जाइ सुनहरी जराऊअ सां बिल्कुलु चङी तरह ठहियल हुई। उन में बखमल जा हंध विछायल हुआ ऐं दरवाज़नि ते मोतियनि जूं झालरूं लटकियूं थे। कुल्प वृक्ष जे फलनि जा हार केतिरनि हंधनि ते लुॾिया पए। चंदन ऐं धूप जे जलण जी ख़ुशबू चौधारी पखिड़ियल हुई। ख़ुशबूदार ऐं थधी हवा लॻण ते सभिनी खे आनंद पए थियो। अहिड़ा लाल ऐं रतन उते जरियल हुआ, जिन जे चमकण सां 8 ही पहर रोशनाई पए थी, जंहिं करे ॾीए ॿारण जी ज़रूरत न हुई। उन आस्थान में हिकिड़ी सेजा रतन जरियल चौधारी मेवा ऐं मिठाई रखिया हुआ। उन सेजा ते श्याम सुंदर वेठो हो, जंहिं खे ॾिसी सभिनी जो मन मोइजी थी वियो। उन वक़्तु परमेश्वर जी माया सां रुक्मणीअ खे अभिमान थियो त श्री कृष्ण जी सभिनी स्त्रियनि में मां वधीक सुंदर आहियां, तंहिं करे मोहन प्यारो मूंखे घणो बाहे थो। वेंकटनाथ अंतर्यामी ही हाल ॾिसी वीचार कयो त रुक्मणीअ खे कावर ॾेखारे हिन जे प्रेम जी परीक्षा वठां त उन खे पंहिंजे रूप जो अभिमान आहे या मुंहिंजी प्रीत घणी आहे। अहिड़ो वीचार करे हिन चयो, हे रुक्मणी, तो जहिड़ी सुंदरी राजा बेशमुख जी धीउ थी, तोखे मूंसां वियांह करणु वाजिबु न हो। वेर वियांह ऐं प्रीत हिकु जहिड़नि सां करणु घुरिजे। मां कंहिं मालिक जो तिलकधारी राजा न आहियां। जरासंध जे डप खां भॼी हिते समुंड जे विच में अची रहियो आहियां। जॾहिं खां मूं जनमु वरितो आहे, तॾहिं खां मूं को बि चङो कमु न कयो आहे। जेको मुंहिंजो भॼन सुमरन करे थो, तंहिंखे मां विरक्त ऐं ग़रीब करे छॾियां।
तंहिं करे मुंहिंजे भगत खे संसारी सुख नथो मिले। मां कंहिं सां प्रीत रखी सभिनी खां पंहिंजो मन अलॻि रखां थो। नंढपण में मंगतनि खे कुझु नाणो वग़ैरह ॾींदो हुअसि, सो ही नालो ॿुधी तो मूं सां विया करे दोखो खाधो। शिशुपाल चंदेलीअ जे तिलकधारी ऐं बलवान राजा खे, जो जरासंध ऐं ॿियनि वॾनि राजाउनि खे पाण सां ॼाणी वठी आयो हो, तंहिंखे तो क़बूल न कयो। हे रुक्मणी, तोखां ॾाढी चूक थी जो राजा शिशुपाल खे जंहिं सां तुंहिंजो मङणो रुकम अग्रज कयो हो, तंहिंखे छॾे मूं जहिड़े गायन चारण वारे सां पंहिंजो वियांह कयो ऐं चङे बुरे कम जो को बि वीचार न करे पंहिंजे कुल खे कलंक लाथो। तंहिंखां सवाइ जंहिं ॻाल्हि में स्त्रियुनि खे शर्म करणु घुरिजे, सा बि तो न कई जो ब्राह्मण खे चिठी ॾेई पंहिंजे वियांह जो नियापो मूं ॾांहुं मोकिलियो। सच आहे त स्त्री निर्बुध आहे। हे रुक्मणी, मूं तुंहिंजे घुराइण सां उते अची तुंहिंजो प्रण पूरो कयो। परमेश्वर हेतिरनि राजाउनि जे साम्हूं मुंहिंजी लॼपत रखी ऐं बलराम जी जेको पराक्रम कयो हो, सो तो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। मूं तोखे पंहिंजी ख़ुशीअ सां न आंदो आहे, तंहिं करे मां तोखे आज्ञा थो ॾियां त हींअर बि जेकॾहिं तुंहिंजो मन घुरे त मूंखे छॾे कंहिं तिलकधारी राजा वटि, जेको तो वांगुरु कुलधारी हुजे, तंहिं सां वञी रहो। मां नाराज़ न थींदसि। प्यारा भक्तों, भगवान जा इहे कठोर वचन ॿुधी रुक्मणी रोवण लॻी ऐं उन जो मोह पीलो थी वियो ऐं श्याम सुंदर खे को जवाब न ॾेई ॾाढे सोच सां पंहिंजो कंध हेठि करे नुंहंनि सां धरती खोटण लॻी ऐं चित उन जो जाइ न रही बदन कंबण लॻसि। यकदम मुरझाई वेई। जॾहिं श्याम सुंदर ॾिठो त घणी सोच करे प्राण प्यारी रुक्मणी मरी न वञे, तॾहिं उनखे खणी पंहिंजी सेज ते विहारे चित्रभुजी रूप धारे हिकिड़ी साअत सां उन जा वार जे उखली विया हुआ से ठाहिण लॻो ऐं ॿिए हथ सां उन जूं अखियूं उघी टें हथ सां पंखो लोॾण लॻो ऐं चौथों हथ पंहिंजो कंवल वांगिया संदसि हृदय ते रखी उनखे गले सां लाथो। जॾहिं उन जो प्रेम ॾिसी रुक्मणीअ जो चित कुझु जाइ थियो, तॾहिं मोहन प्यारे चयो, ए प्राण प्यारी, गृहस्थी माण्हूअ वटि कुझु ज़मीन वग़ैरह ज़रूरु रहणु घुरिजे, जंहिं मां हू आनंद सां पंहिंजो कुटुंब पाले, पर मूं वटि कुझु बि कोन्हे, तंहिं करे तोसां मस्खरी कयमि, पर तो सच सम्झी एतिरो दुखी थियं। मां तोखां वधीक ॿिए कंहिंखे प्यार नथो करियां। तूं उदास न थी। तुंहिंजो दिलि तमामु नाज़ुक आहे, तंहिं करे डिॼी वेईं। तो सम्झियो त मां तोखे छॾे ॾींदसि। न, हींअर तूं धीरज रख ऐं ख़ुशीअ सां खिली ॻाल्हाए। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 60 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।